जॾहिं बि थर आया आहियूं त असांखे थर जी हिकिड़ी पंहिंजी ख़ूबसूरती आहे। थर जा पंहिंजा नज़ारा आहिनि। चवंदा आहिनि न थर वसे त कश्मीर, त वाकई जहिड़ो ॿुधोसीं अहिड़ो ई असां थर खे ॾिठो आहे। ऐं ख़ासि करे हिते जा जेके मारवाड़ आहिनि उन्हनि में ॾाढो प्यार आहे, मोहबत आहे। हिते माण्हुनि में ॾाढी मतिलबु हिकिड़ी पंहिंजाइप आहे ऐं हिते जा माण्हू इलाही महिमान नवाज़ आहिनि। ख़ासि करे अॼु असां हिते कैफे थर ते जॾहिं आयासीं जिते असांखे ॾाढो ज़बरदस्त माहौल मिलियो ऐं ॾाढो हिकिड़ो वणंदड़ दिलि खे सुकून ॾींदड़ माहौल हुयो, त इलाही ख़ुशी थी ऐं ॾाढो सुठो लॻो। सो इन करे इलाही ॾाढो सुठो पियो लॻे। सभिनी सां मिलियासीं, सभिनी तरफ़ां एॾियूं मोहबतूं मिलनि पियूं, प्यार मिले पियो। तव्हां सभिनी खे बि इहो ई चवंदुसि त जॾहिं बि मिठी अचो त कैफे थर ते ज़रूरु चकर लॻाइजो, तव्हांखे बि ॾाढो सुठो लॻंदो ऐं ॾाढो सुकून ईंदो। शहरनि में त हर क़िस्म जा ताम मिलंदा आहिनि, काफ़ी चिकन वग़ैरह या फास्ट फूड खाए त माण्हू इलाही खाए थकी पिया आहिनि, पर जॾहिं हिते अचूं था त हिते जा जेके खाधा आहिनि, जेका ख़ासि करे खुंबियूं थी वियूं या जेके असांजा सिंधी खाधा आहिनि, उहे हिते खाइण जो उन्हनि जो बि पंहिंजो ई मज़ो आहे। उन हिते अची करे उहे ताम बि तव्हां खाए ॾिसो त यकीननि तव्हांखे इलाही मज़ो ईंदो। महिरबानी।